अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ज़बरदस्त अपडेट ॾींदा हलूं। मूसा सां थी चुको आहे धोखो ऐं गुलण ई धोखे में मारियो वेंदो। गुलण जेका गद्दारी कई ऐं थी सघे थो त बावर बि टिड़ थींदो। अचण वारी एपिसोड में वक़्त सां मूसा हालत करण वारो आहे ऐं दरिया खां छा गिरफ़्तार थी वेंदो। मूसा जेको हुयो गॾु, यानी जेको गुलण धोखो कयो, इन चकर में जेको आहे नवाब खान फ़ाइदो खणंदो, पंहिंजे माण्हुनि जे ज़रिए इन्हनि जी सिर खणाईंदो इन्हनि जो। तकरार ड्रामे जी अचण वारी एपिसोड में जेको नेक्स्ट एपिसोड में सीन थियण वारा आहिनि, छा मूसा इहो बर्दाश्त कंदो त गुलण मूंसां धोखो कयो, या वरी मूसा इहा चाल सम्झी वेंदो त मूंसां धोखो जेको कयो आहे गुलण, लेकिन गुलण खे ॾटो ॾेई ॿिए हिसाब सां जेको आहे अञा रहंदो बख़्त ऐं भावर खे फसाए छॾींदो, या भावर ऐं बख़्त जेको आहे मूसा ऐं दरिया खान ते क़ाबिज़ थी वेंदा ऐं सिंधु खे छा हू छॾाए सघंदा या न, या सिंधु छॾाइजी वेंदी, या वरी सिंधु हिननि जे कब्ज़े में रहंदी, बख़्त शादी कंदो। अचण वारे एपिसोड में दोस्तों वॾा सीन थियण वारा आहिनि। तव्हांजे सां शेयर कंदा हलूं नेक्स्ट एपिसोड तकरार ड्रामे जी सोप सीरियल जी हाँ दोस्तों, सोप सीरियल तकरार ड्रामे जी जेका हिते अचण वारी आहे, हाणे एपिसोड खां पोइ ईंदी या हिते ईंदी नेक्स्ट सूमर खां पोइ, उन जी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। त हाणे पहिरीं ॻाल्हि ऐं हाणे हिकु यू टर्न अचण वारो आहे। जी हाँ दोस्तों, तकरार ड्रामे जी पहिरीं ॻाल्हि त मां पोइ क़िस्त में दोस्तों तव्हांखे ॿुधायो, जे उहा तव्हां न आहे ॾिठी क़िस्त जेका पोइ मुंहिंजी वीडियो हुई, उन में मूं शेयर कयो तव्हांखे त गुलण मूसा सां धोखो कंदो ऐं नवाब खान सां ॻाल्हि कंदो ऐं नवाब खान पढ़ाए बख़्त ॾे ऐं भावल मोकिलींदो त तूं वञी जेको उन्हनि खे चओ सिधी ॻाल्हि कर, ऐं उहा जेकी मूसा लाइ खॾु खोटींदा तूं वरी उन खॾु जो फ़ाइदो वठि। ईअं कयो नवाब खां इहो गुलण, ऐं मां इहो पोइ केस में तव्हांखे ॿुधायो, जे तव्हां उहा ॾिठी आहे वीडियो तव्हांखे यादि हूंदो, जे न आहे ॾिठी त हाणे बि सबूत तौरु उहा पई आहे, वञी चेक करे सघो था। उहे बीठो हाणे जेको आहे नवाब खान जे चवण ते गुलण उहे कयो, मूसा जी सॼी कहाणी वञी ॿुधाई बख़्त ऐं भावल खे, त मूसा मूंखां इहा ॻाल्हि जांच करणु चाहे थो त सिंधु कहिड़ी जॻह ते आहे, ऐं सिंधु खे मां जांच करे उहा लोकेशन ॿुधायां मूसा खे। मूसा मूंखां इहा जेको अञा कमु वठणु चाहे थो, ऐं भावर ऐं बख़्त ख़ुशि थी वेंदा, चवंदा हा तूं वञी मूसा खे चओ जानू वारी जॻह ते सिंधु आहे क़ैद थियल, ऐं मूसा पाणे दरिया खान सां उते ईंदो ऐं असां उन जे लाइ खॾु खोटे वेही रहंदासीं। ऐं गुलण इहो एतबार ॾियण जे लाइ भावल खे चवंदो, मुंहिंजो मिटु तूं आहे न की मूसा, ऐं मां तुंहिंजो ख़्यालु कंदुसि, मूसा जो ख़्यालु कान कंदुसि, तॾहिं मां ही तोसां अची ॻाल्हि कई। ऐं भावल बि चवंदो, बख़्त बि चवंदो, हा दरिया हाणे गुलण तूं असांजी ॻाल्हि सम्झी वए न, असां जेको कुझु करणु चाहियूं था, चलो तूं जेको आहे सॼी कहाणी वञी ॿुधाए मूसा खे। उन खे चओ जानू वारी जॻह ते छोकिरी क़ैद आहे। मूसा दोस्तो शातिर माण्हू आहे, उहो सम्झी वेंदो त गुलण 2 नंबर माण्हू आहे, हू चाल बि खेॾे सघे थो। पोइ मूसा को न को तरीक़ो कंदो, मतिलबु हिकिड़ो बैकअप रखंदो पंहिंजे लाइ, वेंदो त सही लेकिन उन खे बचाइण जे लाइ बि को हुजे अहिड़ो बैकअप ठाहींदो, ऐं दरिया खान वारनि खे बि ॻाल्हाईंदो, लेकिन सॼी कहाणी ॿुधाईंदो त बाबा असां फासी बि सघूं था, निकिरी बि सघूं था, सिंधु खे छॾाए बि सघूं था, थी सघे थो असां सिंधु खे न बि छॾाए सघूं। इहा ॻाल्हि उन्हनि खे कंदो। ऐं ॿी ॻाल्हि त दरिया खान चवंदो ठीकु आहे, ऐं भावल ऐं जेको आहे बख़्त फुल तयारी में वेंदा। वॾो थी सघे थो नवाब खान जा माण्हू बि विच में अची कुंड पासे में वेहनि, या बख़्त खे ख़बर हुजे ऐं बख़्त सां ॿधल हुजनि। ऐं इहे अचण वारे एपिसोड में इहे सीन ॾिसण वटा मिलंदा। पोइ मूसा सां इहो थींदो धोखो, न की मूसा मरंदो, न की दरिया खान, न की भावल। ऐं बाक़ी इहो आहे त गुलण जी पोइ ख़ैर न हूंदी मूसा खे जॾहिं पक पवंदी त मूंसां गुलण कयो आहे धोखो। पोइ गुलण जी धून ई धून कुटींदो बूटनि सां मूसा, ऐं पोइ गुलण जो इहो चिॿो धून अञा वरी टेड़ो थी वेंदो, जीअं पुराणो रॉकेट ट्रक हूंदो आहे उन जहिड़ो थी वेंदो, ऐं मूसा झग वाहे छितो थी पवंदो त हीउ मूंसां धोखो, उहो बि मूसा सां धोखो, ऐं उहो बि गुलण वरी धोखो करे। अहिड़े हिसाब सां हू हिकिड़ा जज़्बात ॾेखारींदो। ऐं ॿी तरफ़ हलूं था त जिते शेर अली फुल तयारी कयूं वेठो आहे, सिजावल खे छितो करे छॾियो अथई। सिजावल खे अकबर चवंदो त हाणे शेर अली मुड़े नथो, इन जे लाइ को खॾु खोट। सिजावल चवंदो इंतज़ारु कयूं था, तकड़ि नथा कयूं, जे न मुड़ियो शेर अली त शेर अली खे जेको आहे अहिड़ो त मज़ो चखाईंदुसि, अहिड़ो फसाईंदुसि जो शेर अली जो नसल यादि कंदा। सिजावल बि का अहिड़ी शइ हुई। ऐं अचण वारे एपिसोड में ॿी तरफ़ त वरी शेर अली वरी डायलॉग हणंदो त मां नवाब खान सां गॾिजी करे
जेको आहे सिजावण जे लाइ फुल खॾु खोटिरियां थो ऐं हिक ॿिए जे मथां इहा डायलॉगबाज़ी भरपूर कंदा एॾी कंदा तव्हांखे छा ॿुधायां दोस्तो। ऐं इहा इन जी डायलॉगबाज़ी इन्हनि खे माराईंदी, लेकिन हिक ॿिए ते डायलॉगबाज़ी जेतिरी कंदा एतिरी न फायरिंग कंदा, एतिरो न जहिड़ो कंदा, रुॻो हवाल हद खां वधीक कया वेंदा। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां शेयर कंदो हलां, ईद खां पोइ दोलाब ड्रामे जी बि शूटिंग स्टार्ट थी चुकी आहे ऐं ईद खे ॿ बचा आहिनि, हिकिड़ी बचो आहे ईद के विच में। थी सघे थो त हीअ जेको आहे न वीडियो ईद ते तव्हां ॾिसंदा हुजो ऐं इहो अॼु ईद हुजे, ठीकु आहे, तव्हां ॾिसी रहिया आहियो त सम्झो ईद आहे, ईअं सम्झो तव्हां। त ईद खां पोइ हीअ फुल स्पेल जेको आहे न शूटिंग कई वेंदी दोलाब सोप सीरियल जी। ऐं उहो जीअं उनजो पहिरियों स्पेल मुकमिल थींदो, हिकु स्पेल में 25-30 क़िस्तां हूंदियूं आहिनि दोस्तो, उहो जीअं पहिरियों स्पेल मुकमिल थींदो तकरार ड्रामे जी जाइ ते उहो हलाए वेंदो ऐं तकरार ड्रामे जो हीअ आख़िरी स्पेल हली रहियो आहे। जीअं ख़तमु थींदो तीअं वरी दोलाब इन जी जाइ ते हली वेंदो ऐं स्टार्ट थी वेंदो ऐं दोलाब ड्रामो सोप सीरियल अॻिते वरी उन जी कहाणी हलंदी। पोइ तकरार ड्रामो एंड थी वेंदो, नवाब खान किनी मौत मरंदो ऐं जेको आहे हक़ थींदो आख़िरी इन में। बाक़ी जेको आहे घणो गंद थियण वारो आहे, ज़हर ज़िंदगी वारो जेको एंड इन्हनि कयो हुयो उहो सफ़ा ख़राबु कयो हुयो। माण्हुनि जूं तनक़ीदूं ॾिसी करे इन जे करे हिन जो एंड जेको आहे ड्रामे जो तकरार जो भलो ठाहींदा ऐं सुठे नमूने सां हिन ड्रामे खे कंदो त गुलनि मूंसां धोखो कयो, या वरी मूंसां इहा चाल सम्झी वेंदो त मूंसां धोखो जेको कयो आहे गुलण, लेकिन गुलण खे ॾटो ॾेई ॿिए हिसाब सां जेको आहे अञा रहंदो बख़्त ऐं भावर खे फसाए छॾींदो, या भावर ऐं बख़्त जेको आहे मूंसां ऐं दरिया ख़ान ते क़ाबिज़ थी वेंदा ऐं सिंधु खे छा हू छॾाए सघंदा या न, या सिंधु छॾाइजी वेंदी, या वरी सिंधु हिन जे कब्ज़े में रहंदी, बख़्त शादी कंदो। अचण वारे एपिसोड में दोस्तो वॾा सीन थियण वारा आहिनि, तव्हांजे सां शेयर कंदा हलूं नेक्स्ट एपिसोड तकरार ड्रामे जी सोप सीरियल जी। जी हाँ दोस्तो, सोप सीरियल तकरार ड्रामे जी जेका ईद ते अचण वारी आहे, हाणे एपिसोड ईद खां पोइ ईंदी या ईद ते ईंदी नेक्स्ट सूमर खां पोइ, उन जी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। त हाणे पहिरीं ॻाल्हि ऐं हाणे हिकु यू टर्न अचण वारो आहे। जी हाँ दोस्तो, तकरार ड्रामे जी पहिरीं ॻाल्हि त मां पोइ क़िस्त में दोस्तो तव्हांखे ॿुधायो जे उहा तव्हां न आहे ॾिठी क़िस्त जेका पोइ मुंहिंजी वीडियो हुई उन में मूं शेयर कयो तव्हांखे त गुलण मूंसां सां धोखो कंदो ऐं नवाब खान सां ॻाल्हि कंदो ऐं नवाब खान पढ़ाए बख़्त ॾे ऐं भावल मोकिलींदो त तूं वञी जेको उन्हनि खे चओ सिधी ॻाल्हि कर ऐं उहा जेकी मूंसां लाइ खॾु खोटींदा तूं वरी उन खॾु जो फ़ाइदो वठि। ईअं कयो नवाब खयो गुलण ऐं मां इहो पोइ केस में तव्हांखे ॿुधायो, जे तव्हां उहा ॾिठी आहे वीडियो तव्हांखे यादि हूंदो, जे न आहे ॾिठी त हाणे बि सबूत तौरु उहा पई आहे, वञी चेक करे सघो था। उहे बीठो हाणे जेको आहे नवाब खान जे चवण ते गुलण उहे कयो, मूंसा जी सॼी कहाणी वञी ॿुधाई बख़्त ऐं भावल खे त मूंसा मूंखों इहा ॻाल्हि जांच करणु चाहे थो त सिंधु कहिड़ी जॻह ते आहे ऐं सिंधु खे मां जांच करे उहा लोकेशन ॿुधायां मूंसा खे, मूंसा मूंखों इहा जेको आहे न कमु वठणु चाहे थो ऐं भावर ऐं बख़्त ख़ुशि थी वेंदा, चवंदा हा तूं वञी मूंसा खे चओ जानू वारी जॻह ते सिंधु आहे क़ैद थियल ऐं मूंसा पाणे दरिया ख़ान सां उते ईंदो ऐं असां उन जे लाइ खॾु खोटरे वेही रहंदासीं। ऐं गुलण इहो त ॿाहिरि ॾियण जे लाइ भावल खे चवंदो मुंहिंजो मिटु तूं आहे न की मूंसा, ऐं मां तुंहिंजो ख़्यालु कंदुसि मूंसा जो ख़्यालु कान कंदुसि, तॾहिं मां ही तोसां अची ॻाल्हि कई। ऐं भावल बि चवंदो बख़्त बि चवंदो हा दरिया हाणे गुलण तूं असांजी ॻाल्हि सम्झी वए न, असां जेको कुझु करणु चाहियूं था, चलो तूं जेको आहे सॼी कहाणी वञी ॿुधाए मूंसा खे, उन खे चओ जानू वारी जॻह ते छोकिरी क़ैद आहे। मूंसा दोस्तो शातिर माण्हू आहे, उहो सम्झी वेंदो त गुलण 2 नंबरो माण्हू आहे, हू चाल बि खेॾे सघे थो। पोइ मूंसा को न को तरीक़ो कंदो, मतिलबु हिकिड़ो बैकअप रखंदो पंहिंजे लाइ, वेंदो त सही लेकिन उन खे बचाइण जे लाइ बि को हुजे अहिड़ो बैकअप ठाहींदो ऐं दरिया ख़ान वारनि खे बि ॻाल्हाईंदो, लेकिन सॼी कहाणी ॿुधाईंदो त बाबा असां फासी बि सघूं था, निकिरी बि सघूं था, सिंधु खे छॾाए बि सघूं था, थी सघे थो असां सिंधु खे न बि छॾाए सघूं, इहा ॻाल्हि उन्हनि खे कंदो। ऐं ॿी ॻाल्हि त दरिया ख़ान चवंदो ठीकु आहे ऐं भावल ऐं जेको आहे बख़्त फुल तयारी में वेंदा। होॾो थी सघे थो नवाब खान जा माण्हू बि विच में अची कुंड पासे में वेहनि या बख़्त खे ख़बर हुजे ऐं बख़्त सां ॿधल हुजनि ऐं इहे अचण वारे एपिसोड में इहे सीन ॾिसण वटा मिलंदा। पोइ मूंसा सां इहो थींदो धोखो, न की मूंसा मरदो न की दरिया ख़ान न की भावल। ऐं बाक़ी इहो आहे त गुलण जी पोइ ख़ैरु न हूंदी, मूंसा खे जॾहिं पक पवंदी त मूंसां गुलण कयो आहे धोखो। पोइ गुलण जी धून ई धून कुटींदो बूटनि सां मूंसा, ऐं पोइ गुलण जो इहो चिॿो धून अञा वरी टेड़ो थी वेंदो, जीअं पुराणो रॉकेट ट्रक हूंदो आहे उन जहिड़ो थी वेंदो ऐं मूंसा झग वाहे छितो थी पवंदो त हीउ मूंसां धोखो।
उहो बि मूंसां सां धोखो ऐं उहो बि गुलण वरी धोखो करे। अहिड़े हिसाब सां हू हिकिड़ा जज़्बात ॾेखारींदो। ऐं ॿी तरफ़ हलूं था त जिते शेर अली फुल तयारी कयूं वेठो आहे, सिजावल खे छितो करे छॾियो अथई। सिजावल खे अकबर चवंदो त हाणे शेर अली मुड़े नथो, इन जे लाइ को खॾु खोट। सिजावल चवंदो इंतज़ारु कयूं था, धकड़ नथा कयूं। जे न मुड़ियो शेर अली त शेर अली खे जेको आहे अहिड़ो त मज़ो चखाईंदुसि, अहिड़ो फसाईंदुसि जो शेर अली जो नसल यादि कंदा। सिजावल बि का अहिड़ी शइ हुई। ऐं अचण वारे एपिसोड में ॿी तरफ़ त वरी शेर अली वरी डायलॉग हणंदो त मां नवाब खान सां गॾिजी करे जेको आहे सिजावल जे लाइ फुल खॾु खोटिरियां थो। ऐं हिक ॿिए जे मथां इहा डायलॉग बाज़ी भरपूर कंदा, एॾी कंदा तव्हांखे छा ॿुधायां दोस्तो। ऐं इहा इन जी डायलॉग बाज़ी इन्हनि खे माराईंदी, लेकिन हिक ॿिए डायलॉग बाज़ी जेतिरी कंदा एतिरी न फायरिंग कंदा, एतिरो न जहिड़ो कंदा, रुॻो हवाल हद खां वधीक कया वेंदा। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां शेयर कंदो हलां, ईद खां पोइ दोलाब ड्रामे जी बि शूटिंग स्टार्ट थी चुकी आहे। ऐं ईद खे ॿ बचा आहिनि, हिकिड़ी बचो आहे ईद के विच में। थी सघे थो त हीअ जेको आहे न वीडियो ईद ते तव्हां ॾिसंदा हुजो ऐं इहो अॼु ईद हुजे, ठीकु आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त सम्झो ईद आहे, ईअं सम्झो तव्हां। त ईद खां पोइ हीअ फुल स्पेल जेको आहे न शूटिंग कई वेंदी दोलाब सोप सीरियल जी। ऐं उहो जीअं उनजो पहिरियों स्पेल मुकमिल थींदो, हिकु स्पेल में 25-30 क़िस्तां हूंदियूं आहिनि दोस्तो। उहो जीअं पहिरियों स्पेल मुकमिल थींदो, तकरार ड्रामे जी जाइ ते उहो हलाए वेंदो। ऐं तकरार ड्रामे जो हीअ आख़िरी स्पेल हली रहियो आहे, जीअं ख़तमु थींदो तीअं वरी दोलाब इन जी जाइ ते हली वेंदो ऐं स्टार्ट थी वेंदो। ऐं दोलाब ड्रामो सोप सीरियल अॻिते वरी उन जी कहाणी हलंदी। पोइ तकरार ड्रामो एंड थी वेंदो, नवाब खान किनी मौत मरंदो। हाणे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हाणे पहिरीं ॻाल्हि ऐं हाणे हिकु यू टर्न अचण वारो आहे। जी हाँ दोस्तो, तकरार ड्रामे जी पहिरीं ॻाल्हि त मां पोई किस्त में दोस्तो तव्हांखे ॿुधायो, जे उहा तव्हां न ॾिठी किस्त जेका पोई मुंहिंजी वीडियो हुई उन में मूं शेयर कयो तव्हांखे त गुलण मूंसां सां धोखो कंदो ऐं नवाब खान सां ॻाल्हि कंदो ऐं नवाब खान पढ़ाए बख़्त ॾे ऐं भावल ॾे मोकिलींदो त तूं वञी जेको उन्हनि खे चओ सिधी ॻाल्हि कर ऐं उहा जेकी मूंसां लाइ खॾु खोटींदा तूं वरी उन खॾु जो फ़ाइदो वठि। ईअं कयो नवाब खां इहो गुलण। ऐं मां इहो पोइ केस में तव्हांखे ॿुधायो, जे तव्हां उहा ॾिठी आहे वीडियो तव्हांखे यादि हूंदो, जे न आहे ॾिठी त हाणे बि सबूत तौरु उहा पई आहे, वञी चेक करे सघो था। उहे बीठो हाणे जेको आहे नवाब खान जे चवण ते गुलण उहे कयो, मूसा जी सॼी कहाणी मुंहिंजी ॿुधाई बख़्त ऐं भावल खे त मूसा मूंखों इहा ॻाल्हि जांच करणु चाहे थो त सिंधु कहिड़ी जॻह ते आहे ऐं सिंधु खे मां जांच करे उहा लोकेशन ॿुधायां मूसा खे। मूसा मूंखों इहा जेको आहे न कमु वठणु चाहे थो। ऐं भावर ऐं बख़्त ख़ुशि थी वेंदा, चवंदा हा तूं वञी मूसा खे चओ जानू वारी जॻह ते सिंधु आहे क़ैद थियल ऐं मूसा पाणे दरिया खान सां उते ईंदो ऐं असां उन जे लाइ खॾु खोटे वेही रहंदासीं। ऐं गुलण इहो त ॿाहिरि ॾियण जे लाइ भावल खे चवंदो मुंहिंजो मिट तूं आहे न की मूसा, ऐं मां तुंहिंजो ख़्यालु कंदुसि, मूसा जो ख़्यालु कान कंदुसि, तॾहिं मां ही तोसां अची ॻाल्हि कई। ऐं भावल बि चवंदो, बख़्त बि चवंदो हा दरिया हाणे गुलण तूं असांजी ॻाल्हि सम्झी वए न, असां जेको कुझु करणु चाहियूं था। चलो तूं जेको आहे सॼी कहाणी वञी ॿुधाए मूसा खे, उन खे चओ जानू वारी जॻह ते छोकिरी क़ैद आहे। मूसा दोस्तो शातिर माण्हू आहे, उहो सम्झी वेंदो त गुलण 2 नंबरो माण्हू आहे, उहो चाल बि खेॾे सघे थो। पोइ मूसा को न को तरीक़ो कंदो, मतिलबु हिकिड़ो बैकअप रखंदो पंहिंजे लाइ। वेंदो त सही, लेकिन उन खे बचाइण जे लाइ बि को हुजे अहिड़ो बैकअप ठाहींदो ऐं दरिया खान वारनि खे बि ॻाल्हाईंदो। लेकिन सॼी कहाणी ॿुधाईंदो त बाबा असां फासी बि सघूं था, निकिरी बि सघूं था, सिंधु खे छॾाए बि सघूं था, थी सघे थो असां सिंधु खे न बि छॾाए सघूं। इहा ॻाल्हि उन्हनि खे कंदो। ऐं ॿी ॻाल्हि त दरिया खान चवंदो ठीकु आहे। ऐं भावल ऐं जेको आहे बख़्त फुल तयारी में वेंदा। होॾो थी सघे थो नवाब खान जा माण्हू बि विच में अची कुंड पासे में वेहनि या बख़्त खे ख़बर हुजे ऐं बख़्त सां ॿधल हुजनि। ऐं इहे अचण वारे एपिसोड में इहे सीन ॾिसण वटां मिलंदा। पोइ मूसा सां इहो थींदो धोखो, न की मूसा मरंदो, न की दरिया खान, न की भावल। ऐं बाक़ी इहो आहे त गुलण जी पोइ ख़ैरु न हूंदी मूसा खे जॾहिं पक पवंदी त मूंसां गुलण कयो आहे धोखो। पोइ गुलण जी धून ई धून कुटींदो बूटनि सां मूसा। ऐं पोइ गुलण जो इहो चिॿो धून अञा वरी टेड़ो थी वेंदो, जीअं पुराणो रॉकेट ट्रक हूंदो आहे उन जहिड़ो थी वेंदो। ऐं मूसा झग वाहे छितो थी पवंदो त हीउ मूंसां धोखो, उहो बि मूंसां सां धोखो ऐं उहो बि गुलण वरी धोखो करे। अहिड़े हिसाब सां हू हिकिड़ा जज़्बात ॾेखारींदो। ऐं ॿी तरफ़ हलूं था त जिते शेर अली फुल तयारी कयूं वेठो आहे, सिजावल खे छितो करे छॾियो अथई। सिजावल खे अकबर चवंदो त हाणे शेर अली मुड़े नथो, इन जे लाइ को खॾु खोट।
सिजावल चवंदो इंतज़ारु कयूं था तकड़ि नथा कयूं जे न मुड़ियो शेर अली त शेर अली खे जेको आहे अहिड़ो त मज़ो चखाईंदुसि अहिड़ो फसाईंदुसि जो शेर अली जो नसल यादि कंदा त सिजावल बि का अहिड़ी शइ हुई। ऐं अचण वारे एपिसोड में ॿी तरफ़ त वरी शेर अली वरी डायलॉग हणंदो त मां नवाब खान सां गॾिजी करे जेको आहे सिजावल जे लाइ फुल खॾु खोटिरियां थो ऐं हिक ॿिए जे मथां इहा डायलॉग बाज़ी भरपूर कंदा एॾी कंदा तव्हांखे छा ॿुधायां दोस्तो। ऐं इहा इन जी डायलॉग बाज़ी इन्हनि खे माराईंदी लेकिन हिक ॿिए जी डायलॉग बाज़ी जेतिरी कंदा एतिरी न फायरिंग कंदा एतिरो न जहिड़ो कंदा रुॻो हवाल हद खां वधीक कया वेंदा। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां शेयर कंदो हलां ईद खां पोइ दोलाब ड्रामे जी बि शूटिंग स्टार्ट थी चुकी आहे ऐं ईद खे ॿ बचा आहिनि हिकिड़ी बचो आहे ईद खे विच में थी सघे थो त हीअ जेको आहे न वीडियो ईद ते तव्हां ॾिसंदा हुजो ऐं इहो अॼु ईद हुजे ठीकु आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो त सम्झो ईद आहे ईअं सम्झो तव्हां त ईद खां पोइ हीअ फुल स्पेल जेको आहे न शूटिंग कई वेंदी दोलाब सोप सीरियल जी ऐं उहो जीअं उनजो पहिरियों स्पेल मुकमिल थींदो हिकु स्पेल में 25-30 क़िस्ता हूंदियूं आहिनि दोस्तो उहो जीअं पहिरियों स्पेल मुकमिल थींदो तकरार ड्रामे जी जाइ ते उहो हलाए वेंदो ऐं तकरार ड्रामे जो हीअ आख़िरी स्पेल हली रहियो आहे जीअं ख़तमु थींदो तीअं वरी दोलाब इन जी जाइ ते हली वेंदो ऐं स्टार्ट थी वेंदो ऐं दोलाब ड्रामो सोप सीरियल अॻिते वरी उन जी कहाणी हलंदी पोइ तकरार ड्रामो एंड थी वेंदो नवाब खान किनी मौत मरंदो ऐं जेको आहे हक़ थींदो आख़िरी इन में बाक़ी जेको आहे घणो गन थियण वारो आहे ज़हर ज़िंदगी वारो जेको एंड इन्हनि कयो हुयो उहो इहा वञी चेक करे सघो था। उहे बीठो हाणे जेको आहे नवाब खान जे चवण ते गुलण उहे कयो मूसा जी सॼी कहाणी वञी ॿुधाई बख़्त ऐं बावल खे त मूसा मूंखां इहा ॻाल्हि जांच करणु चाहे थो त सिंधु कहिड़ी जॻह ते आहे ऐं सिंधु खे मां जांच करे उहा लोकेशन ॿुधायां मूसा खे मूसा मूंखां इहा जेको आहे न कमु वठणु चाहे थो ऐं भावर ऐं बख़्त ख़ुशि थी वेंदा चवंदा हा तूं वञी मूसा खे चओ जानू वारी जॻह ते सिंधु आहे क़ैद थियल ऐं मूसा पाणे दरिया ख़ान सां उते ईंदो ऐं असां उन जे लाइ खॾु खोटरे वेही रहंदासीं ऐं गुलण इहो इतबार ॾियण जे लाइ बावल खे चवंदो मुंहिंजो मिटु तूं आहे न की मूसा ऐं मां तुंहिंजो ख़्यालु कंदुसि मूसा जो ख़्यालु कान कंदुसि तॾहिं मां ई तोसां अची ॻाल्हि कई ऐं भावर बि चवंदो बख़्त बि चवंदो हा दरिया हाणे गुलण तूं असांजी ॻाल्हि सम्झी वए न असां जेको कुझु करणु चाहियूं था चलो तूं जेको आहे सॼी कहाणी वञी ॿुधाए मूसा खे उन चो जानू वारी जॻह ते छोकिरी क़ैद आहे मूसा दोस्तो शातिर माण्हू आहे उहो सम्झी वेंदो त गुलण 2 नंबर माण्हू आहे हू चाल बि खेॾे सघे थो पोइ मूसा को न को तरीक़ो कंदो मतिलबु हिकिड़ो बैकअप रखंदो पंहिंजे लाइ वेंदो त सही लेकिन उन खे बचाइण जे लाइ बि को हुजे अहिड़ो बैकअप ठाहींदो ऐं दरिया खान वारनि खे बि कराईंदो लेकिन सॼी कहाणी ॿुधाईंदो त बाबा असां फासी बि सघूं था निकिरी बि सघूं था सिंधु खे छॾाए बि सघूं था थी सघे थो असां सिंधु खे न बि छॾाए सघूं इहा ॻाल्हि उन्हनि खे कंदो ऐं ॿी ॻाल्हि त दरिया खान चवंदो ठीकु आहे ऐं भावल ऐं जेको आहे बख़्त फुल तयारी में वेंदा होॾो थी सघे थो नवाब खान जा माण्हू बि विच में अची कुंड पासे में वेहनि या बख़्त खे ख़बर हुजे ऐं बख़्त सां ॿधल हुजनि ऐं इहे अचण वारे एपिसोड में इहे सीन ॾिसण वटां मिलंदा पोइ मूसा सां इहो थींदो दोखो न की मूसा मरंदो न की दरिया खान न की भावल ऐं बाक़ी इहो आहे त गुलण जी पोइ ख़ैरु न हूंदी मूसा खे जॾहिं पक पवंदी त मूसा गुलण कयो आहे दोखो पोइ गुलण जी धून ई धून कुटींदो बूटनि सां मूसा ऐं पोइ गुलण जो इहो चिॿो धून अञा वरी टेड़ो थी वेंदो जीअं पुराणो रॉकेट ट्रक हूंदो आहे उन जहिड़ो थी वेंदो ऐं मूसा झग वाहे छितो थी पवंदो त हीउ मूंसां दोखो उहो बि मूसा सां दोखो ऐं उहो बि गुलण वरी दोखो करे अहिड़े हिसाब सां हू हिकिड़ा जज़्बात ॾेखारींदो ऐं ॿी तरफ़ हलूं था त जिते शेर अली फुल तयारी कयूं वेठो आहे सिजावल खे छितो करे छॾियो अथई सिजावल खे अकबर चवंदो त हाणे शेर अली मुड़े नथो इन जे लाइ को खॾु खोट सिजावल चवंदो इंतज़ारु कयूं था तकड़ि नथा कयूं जे न मुड़ियो शेर अली त शेर अली खे जेको आहे अहिड़ो त मज़ो चखाईंदुसि अहिड़ो फसाईंदुसि जो शेर अली जो नसल यादि कंदा त सिजावल बि का अहिड़ी शइ हुई। ऐं अचण वारे एपिसोड में ॿी तरफ़ त वरी शेर अली वरी डायलॉग हणंदो त मां नवाब खान सां गॾिजी करे जेको आहे सिजावल जे लाइ फुल खॾु खोटिरियां थो ऐं हिक ॿिए जे मथां इहा डायलॉग बाज़ी भरपूर कंदा एॾी कंदा तव्हांखे छा ॿुधायां दोस्तो। ऐं इहा इन जी डायलॉग बाज़ी इन्हनि खे माराईंदी लेकिन हिक ॿिए जी डायलॉग बाज़ी जेतिरी कंदा एतिरी न फायरिंग कंदा एतिरो न जहिड़ो कंदा रुॻो हवाल हद खां वधीक कया वेंदा। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां शेयर कंदो हलां ईद खां पोइ दोलाब ड्रामे जी बि शूटिंग स्टार्ट थी चुकी आहे ऐं ईद खे ॿ बचा आहिनि हिकिड़ी बचो आहे ईद खे विच में
थी सघे थो त हीअ जेको आहे न वीडियो ईद ते तव्हां ॾिसंदा हुजो ऐं इहो अॼु ईद हुजे, ठीकु आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त सम्झो ईद आहे, ईअं सम्झो तव्हां। त ईद खां पोइ हीअ फुल स्पेल जेको आहे न शूटिंग कई वेंदी दुलाब सोप सीरियल जी, ऐं उहो जीअं उनजो पहिरियों स्पेल मुकमिल थींदो, हिकु स्पेल में 25-30 क़िस्ता हूंदियूं आहिनि दोस्तो। उहो जीअं पहिरियों स्पेल मुकमिल थींदो तकरार ड्रामे जी जाइ ते उहो हलायो वेंदो, ऐं तकरार ड्रामे जो हीअ आख़िरी स्पेल हली रहियो आहे। जीअं ख़तमु थींदो तीअं वरी दुलाब इन जी जाइ ते हली वेंदो ऐं स्टार्ट थी वेंदो, ऐं दुलाब ड्रामो सोप सीरियल अॻिते वरी उन जी कहाणी हलंदी। पोइ तकरार ड्रामो एंड थी वेंदो, नवाब खान किनी मौत मरंदो ऐं जेको आहे हक़ थींदो आख़िरी इन में। बाक़ी जेको आहे घणो गंद थियण वारो आहे। ज़हर ज़िंदगी वारो जेको एंड इन्हनि कयो हुयो उहो सफ़ा ख़राबु कयो हुयो। माण्हुनि जूं तनक़ीदूं ॾिसी करे इन जे करे इन जो एंड जेको आहे ड्रामे जो तकरार जो भलो ठाहींदा ऐं सुठे नमूने सां हिन ड्रामे खे एंड कयो वेंदो। दोस्तो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। जे तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे त महिरबानी करे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, पेज खे बि फॉलो लाइक शेयर कंदा ऐं दोस्तनि सां बि ज़रूरु शेयर कंदा। लिंक असांजी खणी करे ग्रुपनि में, व्हाट्सअप में, पर्सनल दोस्तनि ॾे ऐं फेसबुक पेज ते, फेसबुक ते प्रोफाइल ते बि शेयर करे सघो था। इहो तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां ॿी क़िस्त में। अल्लाह हाफ़िज़। आहे ऐं भावल ऐं जेको आहे बख़्त फुल तयारी में वेंदा। होॾो थी सघे थो नवाब खान जा माण्हू बि विच में अची कुंड पासे में वेहनि, या बख़्त खे ख़बर हुजे ऐं बख़्त सां ॿधल हुजनि। ऐं इहे अचण वारे एपिसोड में इहे सीन ॾिसण वटां मिलंदा। पोइ मूसा सां इहो थींदो धोखो, न की मूसा मरंदो, न की दरिया खान, न की भावल। ऐं बाक़ी इहो आहे त गुलाणनि जी पोइ ख़ैर न हूंदी। मूसा खे जॾहिं पक पवंदी त मूसा गुलण कयो आहे धोखो। पोइ गुलण जी धून ई धून कुटींदो बूटनि सां मूसा, ऐं पोइ गुलण जो इहो चिॿो धून अञा वरी टेड़ो थी वेंदो, जीअं पुराणो रॉकेट ट्रक हूंदो आहे उन जहिड़ो थी वेंदो। ऐं मूसा झग वाहे छितो थी पवंदो त हीउ मूसा धोखो, उहो बि मूसा सां धोखो, ऐं उहो बि गुलण वरी धोखो करे। अहिड़े हिसाब सां हू हिकिड़ा जज़्बात ॾेखारींदो। ऐं ॿी तरफ़ हलूं था त जिते शेर अली फुल तयारी कयूं वेठो आहे, सिजावल खे छितो करे छॾियो अथई। सिजावल खे अकबर चवंदो त हाणे शेर अली मुड़े नथो, इन जे लाइ को खॾु खोट। सिजावल चवंदो इंतज़ारु कयूं था, तकड़ि नथा कयूं। जे न मुड़ियो शेर अली त शेर अली खे जेको आहे अहिड़ो त मज़ो चखाईंदुसि, अहिड़ो फसाईंदुसि जो शेर अली जो नसल यादि कंदा। सिजावल बि का अहिड़ी शइ हुई। ऐं अचण वारे एपिसोड में ॿी तरफ़ त वरी शेर अली वरी डायलॉग हणंदो त मां नवाब खान सां गॾिजी करे जेको आहे सिजावल जे लाइ फुल खॾु खोटिरियां थो। ऐं हिक ॿिए जे मथां इहा डायलॉग बाज़ी भरपूर कंदा, एॾी कंदा तव्हांखे छा ॿुधायां दोस्तो। ऐं इहा इन जी डायलॉग बाज़ी इन्हनि खे माराईंदी। लेकिन हिक ॿिए डायलॉग बाज़ी जेतिरी कंदा एतिरी न फायरिंग कंदा, एतिरो न जहिड़ो कंदा, रुॻो हवाल हद खां वधीक कया वेंदा। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां शेयर कंदो हलां, ईद खां पोइ दुलाब ड्रामे जी बि शूटिंग स्टार्ट थी चुकी आहे। ऐं ईद खे ॿ बचा आहिनि, हिकिड़ी बचो आहे ईद खे विच में। थी सघे थो त हीअ जेको आहे न वीडियो ईद ते तव्हां ॾिसंदा हुजो ऐं इहो अॼु ईद हुजे, ठीकु आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त सम्झो ईद आहे, ईअं सम्झो तव्हां। त ईद खां पोइ हीअ फुल स्पेल जेको आहे न शूटिंग कई वेंदी दुलाब सोप सीरियल जी, ऐं उहो जीअं उनजो पहिरियों स्पेल मुकमिल थींदो, हिकु स्पेल में 25-30 क़िस्ता हूंदियूं आहिनि दोस्तो। उहो जीअं पहिरियों स्पेल मुकमिल थींदो तकरार ड्रामे जी जाइ ते उहो हलायो वेंदो, ऐं तकरार ड्रामे जो हीअ आख़िरी स्पेल हली रहियो आहे। जीअं ख़तमु थींदो तीअं वरी दुलाब इन जी जाइ ते हली वेंदो ऐं स्टार्ट थी वेंदो, ऐं दुलाब ड्रामो सोप सीरियल अॻिते वरी उन जी कहाणी हलंदी। पोइ तकरार ड्रामो एंड थी वेंदो, नवाब खान किनी मौत मरंदो ऐं जेको आहे हक़ थींदो आख़िरी इन में। बाक़ी जेको आहे घणो गंद थियण वारो आहे। ज़हर ज़िंदगी वारो जेको एंड इन्हनि कयो हुयो उहो सफ़ा ख़राबु कयो हुयो। माण्हुनि जूं तनक़ीदूं ॾिसी करे इन जे करे इन जो एंड जेको आहे ड्रामे जो तकरार जो भलो ठाहींदा ऐं सुठे नमूने सां हिन ड्रामे खे एंड कयो वेंदो। दोस्तो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। जे तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे त महिरबानी करे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, पेज खे बि फॉलो लाइक शेयर कंदा ऐं दोस्तनि सां बि ज़रूरु शेयर कंदा। लिंक असांजी खणी करे ग्रुपनि में, व्हाट्सअप में, पर्सनल दोस्तनि ॾे ऐं फेसबुक पेज ते, फेसबुक ते प्रोफाइल ते बि शेयर करे सघो था। इहो तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां ॿी क़िस्त में। अल्लाह हाफ़िज़।